नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के भिरयास्टी में खबर ॾींदा हलूं। भिरयास्टी लॻ ॻोठ उस्मान सोलंगी वासी औरत मबीनातौर मुड़स जी ज़ुल्मन तशदद ऐं जान सां मारण जी धमकियुनि खां तंग अची थाणे ते पहुची वई। पुलिस नारी ज़ाहिदा सोलंगी के भिरयास्टी अदालत में पेश करे छॾियो। अदालत नारी ज़ाहिदा सोलंगी के संदसि 5 महीननि जी ॿारड़ी समेत सखर जी धारा अमान मुंतकिल करण जो हुकुम ॾेई छॾियो। भिरयास्टी थाणे ते पहुतल औरत चयो त मुड़स फयाज़ सोलंगी रोज़ानो तशदद जो निशानो बणाईंदो आहे, जंहिंखां तंग अची थाणे ते पहुती आहियां। मूंखे मुड़स जान सां मारण जी कोशिश बि कई आहे। अदालत सगोरी जो हुकुम ते धारा अमान वञण लाइ तैयार आहियां। ॿिए पासे भिरयास्टी पुलिस जी ड्यूटी इंचार्ज एएसआई सिकंदर हाजाणी मीडिया के ॿुधायो त थाणे ते पहुतल औरत ज़ाहिदा जो केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिं बाद औरत के भिरयास्टी अदालत सगोरी में पेश कयो आहे, जितां केस ज़रूरी कार्रवाई बाद धारा अमान मुंतकिल करे रहिया आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।